आज रानीपुर में अब्दुल कादिर शाह जिलानी पब्लिक पार्क इंतजामिया की बेध्यानी सबब तबाह थी वियो आहे। उन हवाले से ॾिसूं रानीपुर में गुलाम शबी जुड़े जो जी ही रिपोर्ट। जी बिल्कुल नाज़रीन, अवी ॾिसी रहा हो तो असी मौजूद आहियूं पब्लिक पार्क जो अब्दुल कादिर शाह पार्क है उन में मौजूद आहियूं। हिते जो करोड़ों रुपयनि की लागत से हिते जेके टेबलूं हुयूं या जेका ये छबर ॾिसो पिया, हिते लखें रुपया ख़र्च करे अवाम की सहूलत लाइ हिते जो पब्लिक पार्क ठाहे वियो। पर हिन के जो टाउन जा 7 खां 8 मुलाज़िम आहिनि रखियल, जिन जी उन्हनि जी जो पगार भी शुरू आ। पर वॾे ई अफ़सोस सां थो चवणो पए, अवां हिन कैमरा जी अक्सां ॾिसी रहा हूंदा तो हिन पब्लिक पार्क के जो हथ सां उजाड़ियो वियो आहे। नई जो हिन में छबड़ जेका है उहा सड़ी रही है। वणन जी जो हशर है वो नंढड़ा हितों जा जेके ॿार अचन पिया उहे भनियूं करे लामूं हिन जी जेका सूंह है उहा ज़ाया पई थी सके। पर हींअर तोणी वॾे अफ़सोस सां तो चवणो पए, पीर अल हाज अब्दुल कादिर शाह जिलानी वॾी शख्सियत है जेका रानीपुर जी, उन जे नाले सां ही पब्लिक पार्क ठहराए वियो त हिते अवाम अची करे सुख जो साह खणे। पर वॾे ई अफ़सोस सां तो चवणो पए त हिते जो हथ सां हिन पार्क के उजाड़ियो वियो है, हिन जा वण वॼाया विया आहिनि ऐं हिन जी जेका छबर हुई उहा भी सुकी रही है। हींअर जेका हिन जी सूंह पार्क जी आहे उहा मुकमिल तौर ते ख़त्म थी चुकी है। मां अव्हां खे इहो ॿुधाईंदो हलां त हिन पब्लिक पार्क में जेको करोड़े रुपयनि जी जेका सालियानी बजट ईंदी आहे टाउन में उहा भी हड़प पई करणी वञे। हितों जे शहरनि ऐं हितों जे रहवासियुनि जी पुरज़ोर अपील है सिंध हुकूमत के त हिन पार्क के तरफ ॾे ध्यान ॾिनो वञे त जे हिन पार्क में जेको छबर ऐं वणनि जी देखभाल सही नमूने सां कई वञे त ॿीहर जेके हिन पार्क जूं रौनकूं आहिनि उहे बहाल थी सघनि ऐं शहरनि खे जेको हिते अची ऐं सुकून महसूस थी सके। जी।